शॉर्टकट ज़िंदगी, आख़िर इहा शॉर्टकट ज़िंदगी छा आहे? इन ते आख़िर वेब सीरीज़ छो ठाहिणी पई? 9 एपिसोड जी वेब सीरीज़ चंद्र हदासी पंहिंजे निर्देशन में महिनत करे ठाही आहे। गुलशन लोला हुन जो प्रोड्यूसर आहे ऐं उहा इन्हनि साबित कयो आहे त असांजी कुझु नई पीढ़ी जेका वक़्त सां ख़राबु थी रही आहे, वीसियूं खणी, कर्ज़ खणी, प्रॉपर्टी गिरवी रखी, बिना माउ पीउ खां पुछे इहे ग़लति कमु कनि था। उनजो भुगतान उनजे माता पिता उनजे पेरेंट्स खे करिणो पवे थो। केतिरियुनि वॾियुनि वॾियुनि मुसीबतनि में उहे अची वञनि था। उहो हिन सीरियल में ॾेखारियल आहे। उल्हासनगर वासी हुजनि, चाहे शहर जा कहिड़े बि शहर जा असां सिंधी भाउर समाज जा माण्हू हुजनि, मां उन्हनि खे अपील कंदुमि इहा वेब सीरीज़ ॾिसी करे मतां तव्हांजी अखियूं खुलनि, तव्हांजो औलाद जे मथां ध्यानु वञे। ऐं इहा शॉर्टकट ज़िंदगी न, शॉर्टकट मनी आहे। शॉर्टकट कॾहिं बि मनी कंहिंखे फ्री न आहे। चाणक्य जो चवणु आहे त अनीति से अर्जित किया हुआ धन अपने मूल समेत नष्ट हो जाता है। त इहा ॻाल्हि तव्हां ज़रूरु यादि कयो त शॉर्टकट ज़िंदगी या शॉर्टकट मनी जे चकर में न अची करे इहा वेब सीरीज़ ज़रूरु ॾिसो। पंहिंजे ॿारनि में लक्ष्मी वांगुरु लक्षण विझो, जीअं लक्ष्मी टिकी रहे ऐं तव्हांजे हवाले तव्हांजे ॿारनि जी ज़िंदगी आहे। जेकॾहिं तव्हां हुन ते ध्यानु न ॾींदा त शॉर्टकट ज़िंदगी शायदि तव्हांजे ज़िंदगी जी हिकु स्टोरी बणिजी रहिजी वेंदी। जय झूलेलाल।